अस्सलाम वालेकुम दोस्तों। अॼु मुंहिंजो मौज़ू ॼाम लाखो फुलाणी, जेको सिंध धरती जो हिकु अरॾो बहादुर सूरह ऐं सख़ी किरदारु थी गुज़रियो आहे, जंहिं बाबति मुर्शिद लतीफ़ जा सुरॾेर में काफ़ी बैत मिलनि था। ऐं मुर्शिद साईं जिन हिन खे 7 सूरमनि ऐं 10 ॾातारनि में बि शुमारु कयो आहे। जीअं चयो अथनि त लाखा लख सुॼनि फुलाणे फेर ॿियो, जंहिं भर राणा राजा कोटनि धणी कंबनि, तंहिंजो जाड़े जन सुते सुणको न लहे। साईं हिन सख़ी ॾातार बाबति काफ़ी रिवायतूं आहिनि, पर हिकु ॻाल्हि ते कुझु वधीक इतफ़ाक़ हीअ आहे त लाखो फुल जो पुटु हो ऐं सरदार हो। फुल जी कुनियत जे करे फुलाणी सॾियो वियो। संस दौर जो अंदाज़ो तक़रीबन 1200 ईस्वी सदी खां 1300 ईस्वी सदी जो थी सघे थो। लाखे कच्छ, जेको सिंध जो हिकु भाङो हो, उन जे 80 ॻोठनि ते पंहिंजी सरदारी क़ाइमु कई। ऐं संस दंगलग, जेको हुकुमरान हो राजा राय खंघार, उहो बि हिन जो मामूं हो। लाखे फुलाणी जा 2 साथी, जसो ऐं जसराज राजपूत, राजा राय खंघार जे रेबारिन मारे विधा। लाखे राय खंघार खां इंसाफ़ जी तक़ाज़ा कई ऐं हुन रेबारिन जे हक़ में फ़ैसिलो ॾेई छॾियो, छाकाणि त हिकु रेबारन औरत चंचल नाम जी, सा हुनजी सुरेत हुई, ऐं इन करे हुन फ़ैसिलो उन औरत जे चवण जे करे ॾिनो। लाखे खे राय खंघार जे इन अन्या ते ॾाढी कावड़ थी, ऐं पोइ हिन राय खंघार जे हुकूमती सरहदनि अंदरि धाड़ा हणी रेबारिन जा माल कहाइण शुरू कया। लतीफ़ साईं जो बैत अचनि था त उभे ढिंगर ढार रेबारण रोए रड़े, वञनि अॼु वॻ हयो सोम जे सरदार, सोम जे सवार, काछे ॿिन्ही किनार धाको हिन जो देसे। या वरी चई त रेबारण रोए वारे पायो वछड़ा, खरा वेण खंघार खे चंचल उभी चोए, वारे वछ म पोइ लाखो ॾोड़ाइनि से। रेबारण रोए वाड़े विधा वछड़ा, समूरा सोई हणे साथ हेकली। हाणे हिननि टिनी बैतनि में जेका ॻाल्हि माना आहे सा इहा आहे त उहा हाणे रेबारण जेका आहे उहा राय खंघार खे ॿुधाए पई त हू जेके सुवार जेके ॿुधा रड़ियूं करे पई ॿुधाए, उहे जेके लाखे वारा उहे माल हणियो था वञनि, ऐं उनजो धाको देसां देस मशहूरु थी वियो आहे। ॿिए में चए थी त वाड़े में वछड़ा पवनि ई कोन था, छो त माल झंग मां अचे त उनखे हू जॾहिं उनजो खीरु पीअनि तॾहिं उन्हनि जी बुख लहे। हाणे उहो माल त ॿाहिरां ई खंघार लाखो काहे वियो। हाणे वछड़ा जेके वाड़े में नथा पवनि, ऐं उनखे जेको सो वेण पई ॾे। रेबारनि रोए वाड़े विधा वछड़ा, समूरा सोई साण हणे साण हिकले। हाणे जेकॾहिं उहे वछड़ा पिया आहिनि त उहे काहे उन जा थो जेके राय खंघार जे माण्हुनि वटि आहिनि, उन्हनि रेबारियुनि वटि आहिनि। ऐं इन करे जेको आहे सो उन्हनि माई हिनखे वेण विधा। ऐं लाखे जे तारीफ़ में लतीफ़ सरकार जा तक़रीबन 8 ॾह 12 बैत आहिनि इन जी हलगी सुर में। सॼणो धारियल फैक्टर सिंध में हमेशह खां रहियो आहे, पर उन्हनि में कुझु नाव अहिड़ा बि आहिनि जिन अमीरनि जागीरदारनि सिंध ते राहता हणंदड़ क़ाबिल थियल हुकुमराननि खे त फुरियो, पर उन मां देश जे ग़रीबनि जी मदद बि कई। जीअं वेझे दौर जो किरदारु परू चांडियो,
गुज़रियो आहे। लाखे जा लोड़ा उनखां पोइ थर ताईं पहुता। लाखे जॾहिं खां लखी घोड़ी ते चढ़ियो त पोइ हुनखे हेठि लहण जी टाइम ई न मिलियो। हुनजो जेकॾहिं लथो बि थिए त संस हथु हमेशह घोड़ीअ जे हने में हो, जेका लखी घोड़ी ते। जीअं कंहिं चयो, हने मथां हथड़ा लाखो न लाहे, घणेरियां घेर करे उभो ई आहे, वञो सेक आहे जे खेड़े हेठि खंघार जे। माना खंघार सां हुनजी दुश्मनी हुई ऐं हू उन्हनि जे ॿारनि जा या उन रेबारियुनि जा माण्हुनि जा रेबारियुनि जा माल खाईंदो हो। इन्हनि लोड़ाउनि वारी ज़िंदगी दौरान कंहिं साथीअ चयसि, लाखा वॾो अरसो थी वियो आहे, तो पोइ त जी पुछा बि नाहे कई, ज़िंदगी जो को भरोसो कोन्हे, का सार संभाल बि न, त केरु मोह को बचियो, को चाचे फुल जी का ख़बर वठि। उन ॾाखो शेखाणी घाड़ी जेका बदीन ज़िले जे खां हेठि अरबी समुंड जे कंधे ते हुई, उते रहियलु दोस्त जी ॻाल्हि ॿुधण सां तलवार म्याण मां कढी बीहरियो, जे ख़बरदार जे मुंहिंजे बाबा साईं जे मरण जी ॻाल्हि कंदो, उनजी सिरी ज़मीन ते हूंदी। ख़ैर ज़िंदगीअ जो त को नेठि अंत अचिणो आहे, फुल गुज़ारे वियो। हाणे लाखे खे इतला पुॼे बि कीअं? लाखो त ॼाण ॾियण वारे खे मारे छॾींदो। ऐं इन दौरान में उन मुल्क में ॾुकार बि थी वियो, को जेको हुन हिकिड़ो तला ठारायो उहो बि फाटी वियो। आख़िर हिकु चारण चयो त आऊं थो वञा, ऐं हू पहुतो अची शेखाणी घाड़ी ऐं परे खां ई गाह ॾिनई, लाखा वर महराण तो बिन कछड़ो कुमाणू, सुवत गुण सुजान माण्हूं पियो मामरो, ऐं लाखा मोटी हल, तोखां सवाइ कच्छ बर्बादु थी वियो आहे ऐं हाणे ॾाढी माण्हू मुसीबत में आहिनि। लाखे जा इहा ॻाह ॿुधी त ॿाहिरि निकिरी आयो ऐं चईं ॻाह में ई जवाबु ॾिनई, मुंहिंजा मङण हार भिलीअ वेल भुणकिया, क कंहिं ॾुखोयो क ॾेह में पिया ॾुकार, ऐं मुंहिंजे मुल्क जा मङणहार आधी राति जो ॿाकारियो अथई, कंहिं ॾुखोयो अथई या मुल्क में ॾुकार पइजी वियो आहे। मङणहार वणायो बुठीअ मथे धाण फूल न ॾिसां वाड़ीअ, ॿीजा ताण ताण सुञनि सीणाए ॿंध जी, धाण फ़क़ति बुठीअ ते वञी बची आहे ऐं वाड़ियुनि में को फुल बि न आहे रहियो। धाण यानी वाघेली, धाण वाघेली ऐं ॼाम फुल ॿई गुज़ारे विया आहिनि। तो जो शहनाई तला ठारायो हो उनजो बंदि पण झुरी पियो आहे। लाखे हिकदमि चयो, छा ॼाम फुल मरी वियो, मुंहिंजो बाबो मरी वियो? हुनखे हिकदमि पइयो यादि अची वियो वचन त जंहिं मूंखे ॿुधाए चङे मारींदुसि। ऐं मङणियार जवाबु, न साईं मूं कोन चयो, पर तो पाण सम्झियो चयो आहे। अहिड़ी हिरफ़त में ऐं चतराई सबबु मङणियार ॼाम फुल जी मौत जी सुञाणी बि ॾिनी ऐं पंहिंजी जान बि बचाइण में कामयाबु वियो। लाखो वापसि पंहिंजी राजधानी पहुतो त राय खंघार जो पैगाम मिलियसि, जेको लाखे जो संग में मामू बि हो। तंहिं चयसि त अचु त पाण में सुलह करियूं, तो जेको मूंखां बदिलो वठिणो हो सो वरितो, हाणे सुलह था करियूं। ऐं इहा सलाह उन रेबारनि जी ॾिनल हुई त ताक़त में तूं लाखे कोन थो हाराए सघीं, तंहिं करे सुलह कर। पोइ हुन अची जेको आहे सो सुलह जे लाइ लंघी आयो ऐं पेश पियो बिना हथियारनि जे राय खंघार वटि। राय खंघार अॻे ई साज़िश सिटे छॾी हुई, तंहिं ॿाहिरां बीठल संदि घोड़ीअ खे मारायो ऐं लाखे ते तलवार उभी कई। लाखो भॼी ॿाहिरि निकितो
पर हथे ख़ाली हो ऐं सुलह जे पैगाम ते आयो हो। त ॿाहिरि जेके बीठा अथनि उनखे, जेके उनजा राजा खंगार जा जेके माण्हू बीठा अथनि उनखे तलवार सां घाए मारे विधो। ऐं शाह साईं चयो, लखी ऐं लाखो ॿई मुआ ॿाझ थी, कादर लाथो कच्छ तां, कादर लाथो कच्छ तां अदियूं ओला को, पियो वांडियुनि में वाको, रेॿारी रही पिया। जे लतीफ़ जी ॿोली।